खानपुर महर लॻ ॻोठ पीरबरी में बुज़दार बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग दौरान गोली लॻण सबबि नौजवान नज़ाकत अली वल्द जेल बुज़दार क़तल थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे खानपुर महर मां CN न्यूज़ जो रिपोर्टर इफ्तियाज़ पिताफ़ी। जी इफ्तियाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु ज़ारा, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त खानपुर महल ॻोठ पीरबरी में बुज़दार बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग दौरान गोली लॻण सबबि नौजवान नज़ाकत अली वल्द जेल बुज़दार क़तल थी वियो। इतला मिलण ते खानपुर महर पुलिस वाक़े वारी हंधि पहुची लाश तालका अस्पताल पहुचायो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे, न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। मक़तूल जो वारसनि एजाज़ कंदे चयो त जवाबदार जुम्मो फिदा गुलम बुज़दार ऐं ॿिनि असांजे नौजवान खे नाहक क़तल करे ज़ुल्म कयो आहे। जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ कयो वञे। जी।